नूरियाबाद में एहतसास दौरान मोटरवे बंद करण ते गोठाणन खिलाफ केस दाखिल कयो आहे। ख़ास कली बिरादरी जे 40 का 50 माण्हुनि खिलाफ ATC तहत केस दाखिल कयो पियो। केस में ज़ुबैर ख़ासकेली, करीम बख्श, नसीर, नईम, मलूक ख़ासकेली समेत ॿियनि खे नामज़द कयो वियो। अव्हां खे आगाह कई पिया नूरियाबाद में एहतजाज दौरान मोटरवे बंद करण ते गोठाणन खिलाफ केस दाखिल कयो पियो आहे। ख़ासकेली बिरादरी जे 40 का 50 माण्हुनि खिलाफ ATC तहत केस दाखिल कयो वियो। केस में ज़ुबैर ख़ासकेली, करीम बख्श, नसीर, नईम, मलूक ख़ासकेली समेत ॿियनि खे नामज़द कयो वियो। नूरियाबाद में एहतजाज दौरान मोटरवे बंद करण ते गोठाणनि खिलाफ केस दाखिल कयो पियो आहे। ख़ासकेली बिरादरी जे 40 का 50 माण्हुनि खिलाफ ATC तहत केस दाखिल कयो वियो। केस में ज़ुबैर ख़ासकेली, करीम बख्श, नसीर, नईम, मलूक ख़ासकेली समेत ॿियनि खे नामज़द कयो वियो। नूरियाबाद में एहतजाज दौरान मोटरवे बंद करण ते गोठाणनि खिलाफ केस दाखिल कयो पियो आहे। ख़ासकेली बिरादरी जे 40 का 50 माण्हुनि खिलाफ ATC तहत केस दाखिल कयो वियो। केस में ज़ुबैर ख़ासकेली, करीम बख्श, नसीर, नईम, मलूक ख़ासकेली समेत ॿियनि खे नामज़द कयो वियो। तफ़सील माल कंदासीं सिंध TV न्यूज़ से रिपोर्टर सुल्फ़कार पालारी खान। जी सुल्फ़कार, आगाह कजो। जी, मोटरवे रोड बंद करण ते गोठाणनि खिलाफ़ नूरियाबाद थाने ते ATC जी FIR दाख़िल कई वई आहे। नूरियाबाद थाने जे अॻ में मोटरवे रोड बंद करे एहतजाज कंदड़ वारे मामले ते नूरियाबाद पुलिस पारां खमीसानी ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि ते ATC तहत केस दाख़िल कयो वियो आहे। हिकु ॾींहुं अॻु ज़िले मलीर जे हद में गॾा पुलिस पारां खमीसानी ॻोठ ते चढ़ाई करे ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करण खां पोइ गोठाण पारां नूरियाबाद जी हद में मोटरवे रोड बंदि ॿई पासा बंदि करे मुख़्तलिफ़ एहतजाज कयो वियो। पुलिस मूजिबि रोड बंदि करण ते वाक़े ते खमीसानी ख़ासकेली बिरादरी 14 ॼणनि ते नामज़द केस दाख़िल कयो आहे, जिन में ज़ुबैर ख़ासकेली, करीम बख्श, कालू, नसीर, नईम, सोनू ख़ासकेली, मलूक, सिलाई, लुकमान, अली बख्श, तुफ़ैल ख़ासकेली, मेयर ख़ासकेली ऐं गंसार ख़ासकेली शामिल आहिनि। जॾहिं त FIR में 40 खां 50 जेके नामालूम माण्हू पिणु शामिल कया विया आहिनि। वाक़े बैदि जेको इलाइक़े में छिटकाइण वारी सूरत हाल बरक़रार आहे, जॾहिं त गोठाण पारां पुलिस जी कार्रवाई ऐं केस दाख़िल करण ते सख़्त जेका कावड़ ऐं ॾुख वारी लहर छायल आहे। जी ठीक आहे, महिरबानी अव्हां जी सुल्फ़कार आगाह करण लाइ।